असीं आख़िरी जेको असांजे वाटर आहिनि जेके 20-25 नूरवा जा रहिया पिया आहिनि चौथों वारो आहे। अॼु जे नवाह खुले खे बि चौथों ॾींहुं थियो आहे। तव्हां कैमरा जे अख में ॾिसी सघो था त हिते पाणी पीअण लाइ बि न आहे। जॾहिं हिते ज़मीन जा बोर जेके उहे खारा आहिनि, असांजे माल जे पीअण लाइ न आहे। ऐं असीं इहा रिक्वेस्ट करियूं था ऐं असांखे हमेशह आसरनि में हलायो वञे थो त पाणी अव्हांखे मिलंदो, पाणी मिलंदो, ऐं सबर करियो। असां सबर करे करे हिन हद ताईं पहुता आहियूं त हाणे असांजा बचनि लाइ पीअण लाइ पाणी न बचियो आहे। जॾहिं त असांजी फसलूं मिर्च आहिनि, फुटियूं आहिनि, उहे तबाह बि थियनि। असांजूं खेड़ियूं उहे तबाह थी वियूं। किरोड़ रुपया असां इन्वेस्ट कया, उहे बि असांजा जेके से ज़ाया थी विया। बचा असांजी मिर्च आहिनि, फुटी आहे, उहे असांजा जेके हींअर बि असांजा ॿिज तयारु आहिनि टमाटनि वग़ैरह जा, उहे असीं छा ते लॻायूं जॾहिं असां पाणी कोन्हे। हाणे असीं ॿिज केॾा कयूं? असां लखनि रुपयनि जो ॿिज वरितो आहे, 10-15 लख जा उहे ॿिज असांजा हुते ज़ाया पिया थियनि। जॾहिं त असांजी कुनरी जी एशिया जी वॾे में वॾी जेका मिर्च मंडी आहे उहो हिन नारे सां आबाद आहे। जॾहिं त हिते मिर्च हूंदा तॾहिं इहो फसल वेंदो, तॾहिं रोज़गार हर माण्हू जो हलंदो। जॾहिं पाणी न आहे असीं छा ते पोखियूं? असीं चऊं था त असांखे पाणी ॾिनो वञे। आला अमलदारनि खां, ऑफिसरनि खां असीं इहा रिक्वेस्ट था करियूं, वज़ीर आला सिंध खां, त हिन ते नोटिस वठो ऐं असांखे पाणी ॾियो। हीअ ट्रेल जेका आहे सुकी पई आहे। अवां भले असांजो जेको हिते विज़िट करे सघो था। हीअ 4 ॾींहं चौथों वारो आहे असांजे वाह जो। 4 ॾींहं वाह खे खुले थिया आहिनि। अवां कैमरा में ॾिसंदासीं हींअर पाणी हिते बिल्कुलु न आहे। असीं वाह ते बीठा आहियूं, अवी ॾिसी सघो था। इहो ऑफिसर बि हिन खे नोट कनि ऐं इन जो नोटिस वठनि। ख़ुदा रा असांखे पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असीं जेको धरणो हणंदासीं ऐं एहतजाज पंहिंजो कंदासीं। असीं रोड ब्लॉक कंदासीं। कंहिं बि सूरत में असीं पंहिंजो हक़ कोन छॾंदासीं। आख़िरी लम्हे ताईं असीं इहो पंहिंजो हक़ वठण लाइ विढ़ंदा रहंदासीं।